बसरा अची वई है? हा जी अचे वियसि। असली बेको त छॾे ई कोन पियो। वॾनि हीलनि सां मोकल वठी तमास, वॾनि हीलनि सां। माई बसरा ॻाल्हि कबी हक़ जी। इहो बेको आहे न, इन जो तोसां प्यार आहे। वॾो प्यार अथसि। प्यार जूं निशानियूं इहे ज़ाहिर आहिनि न। जो इहा बिंदरी वठी अचे मुंहिंजे मथां पहाज विधाई। प्यार प्यार हाणी वरी इहा कहिड़ी पहाज बसरा? जितामड़ो त आहे। अरे हाजी तोखे कहिड़ी ख़बर? इहा जेतिरी मथे अथई ओतिरी ज़मीन में अथई। बसि कहीं वेठो अच, वॾा गुर अथई इने, वॾा गुर इन्हे में। इन्हे खे घटि न सम्झो। मां चवां थी पई इन्हे में वॾा नमूना अथई, वॾा तितरनि हेठां आना कढियूं वेठी आहे। पर इहो बेहवाल, इहा पुन्हूअ वारी ससु ई न पहुती आहे छा अञा? बसरा सुठो ने में त इहा वञी मालकन वटि रहे, छॾे जान असांजी। जॾहिं अकुल पियो विरहाइजे उन महिल तो वटि बि बोछण फाटल हो। चरिया इन्हे खे मालिक कंदा छा? छा बचायई हुननि जे लाइ जो वरी इहा किनी मछी टोकरे में विझी वतंदा हो काॾींदा। बसि करे वेही रहो, हुननि जी बि रब जान छॾाई। माई बसरा तोखे त ख़बर आहे, मूंखे परे करण वारी बि इहा ससु ई हुई। मां त हाजी तोखे अॻे ई चयो त जेसी ताईं हिन घर में इन छोकिरीअ जो किलो क़ाइम आहे त तोखे दरहम बरहम कंदी रहंदी, तोखे रहण कोन ॾींदी आहे। बसरा असां आहियूं नियते सब्र वारा माण्हू, सो सब्र असांजो विढ़ियो। हाजी कहिड़ो वक़्तु आहे? हे आज़ान पियो थो हलई, रब जो आवाज़ थी। कूड़ न ॻाल्हाइजांइ अॼु। इन्हे मानीअ में ज़हर तो विधो या ससु ई? हाँ दिमाग़ सही अथई? मां पंहिंजे प्यारे भाणजे खे ज़हर ॾींदुसि? कुझु अकुल खां कमु वठि, चरी नथी। न न मां त ईअं पुछां थी पई त मतां तुंहिंजो हथु ॿुॾल हुजे। मां कंहिंसां ॻाल्हि कोन कंदसि, दिलि चाहे करे। हा बसरा कचे विझे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर त हूअं ई फिरंदा था वतन ॿुधाईंदा। हाँ हे त मां पंहिंजे लाइ घर में नांग विहारियो आहे। हे माई बसरा त मूंखे ज़रूर माराई माराए। फाटल दोला थोरी का खुड़क पियसि न, लाह कढाए छॾी। हाणे रखां वञी काथे ॿ लटड़ा रहणू जो हिते आहे। बेगा खंड जो जहाज बुॾी वियो अथई छा? ॾिठी न कबूतर पंहिंजी भेण खे कपड़नि जी हड़ ॿधी हली वई। हली वई? काॾे हली वई? बेगा पक तो मुंहिंजी भेण खे घरां कढी छॾियो आहे। तोखे इहा ख़बर आहे त बाबे मरण वक़्तु मूंखे वसियत कई ही त इन भेण जी तोखे पारत आहे, जेको इटकी पिटकी करे बसरा सां उनखे ॾंडो ई हिकिड़ो मग़ज़ में। पोइ भर कलमो बेगा। मता मता कबूतर बेगे के डंडो है तई, बेगो को अकेलो ना है। बेबी जे तू न झली हां न त जे अहिड़ो ॾंडो ठोकियां सा ॼण ट्रक मारे ठेकेरी। ई ॻाल्हि न ॿुधाई कबूतर, इन तुम्हारी भेण बसरा खे नौकरी मिली तई। हाँ सिहत खाते वारनि राणी करे रखियो अथसि छा? न न बहादुर घर में नौकरी मिली तसी, पूरा 6000 पगार तस। बेबी तोखे न नौकरी मिली न त इन कबूतर वारो डंडो खणी सेरांदी करे सुम्ही पवंदुसि। हाँ बेगा या तुंहिंजी गैरत आहे। मायुनि जी कमाई ते डंडो सेरांदी करे सुम्हंदे माण्हू वहीं जा बिलो पराए माल में अखियूं थो विझी। जे न मां बिलो हुजां न कबूतर, तुंहिंजी मुंठी खे मरोड़े खाई वञा। गुटको बेबी समझा पंहिंजे इन बेगे खे असां कबूतरनि सां फिटाए न थिए ठूंगा हणी ठोड़ न करे विझांसि। इहा ज़ाल हली वेंदई। जॾहिं तुंहिंजी भेण ही घर छॾे हली वई आहे, तूं रे पोइ हिते छो आयो आहीं? मुंहिंजो हिते सामान रहिजी वियो आहे। खण पंहिंजो सामान निकिरो हितां।
पले जी तबियत हाणे ठीक आ। बस यार हाशिम खान, कॾहिं कॾहिं अहिड़ा मसला माण्हू जी गिची वहिजी पवंदा आहिनि जो उन्हनि मां सफ़ा जान छॾाइण ॾुखी थी पवंदी आहे। वैसे तव्हां हेॾे विया काॾे हो जो मूंसां मिलियो? हाशिम चङो थियो जो पुछी वरितई। सूबेदार सिकंदर घुरायो, नबू ऐं बहादुर वारनि जे ठाह जूं ॻाल्हियूं रखियूं आहिनि। सोचियाई पिए त फैसले में तव्हां बि अचिजो। वैसे बहादुर ऐं नबू वारनि जे विच में जेको ठाह थिए थो उन जी त असांखे ख़बर ई कान्हे। तव्हांखे कीअं न इतला ॾींदा हाशिम खान? बहादुर जो तोखां वधीक ॿियो केरु आहे? बस रेस हाणे असां थोरो किना थी पिया। ईअं न चओ हाशिम खान, मूंखे पक आहे त हिन सॼे मामले में का न का साज़िश ज़रूर आहे ऐं माण्हुनि जी इहा ई कोशिश आहे त हाशिम ऐं बहादुर पाण में ठहियल न हुजनि। वैसे तोखे त यादि हूंदो तो ई मूंखे चयो त बहादुर ऐं शरीफ़ जो ठाह करा, पर रेस मूंखे हाणे लॻे थो त चनेसर, सिकंदर, नबू ऐं शरीफ़ ये चारई माण्हू इन सॼी साज़िश जा मोहरा आहिनि। हाशिम खान, खून ऐं खतूरी, इश्क ऐं मुश्क, साज़िश ऐं साड़ कॾहिं बि लिकी न सघंदा आहिनि। इहे माण्हू जल्द पधरा थी पवंदा हाशिम खान। वैसे जंहिं ॾींहुं मूंखे इहा ख़बर पई त इन साज़िश में इहे माण्हू मुलविस आहिनि त उन्हनि जी निड़ीअ ते लत हाशिम रखंदो, छो त उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त हाशिम सिधियूं गोलियूं सीने वारियूं हणंदो आहे। पर पहिरियां मां घर साफ़ कयां, पोइ इन्हनि सभिनी खे मां ॾिसी रहंदुसि। हाशिम खान, आउं वेंदुसि रहीस काबू खान ना, पोइ ॾिसूं त कहिड़ी थी सलाह ॾिए। पर हाशिम, फ़िलहाल तूं का बि तकड़ न कजां, ॾिसूं त कॾहिं था फ़ैसिलो रखनि। बेबी अॼु मूंसां हिकु कहाणी कर। छाजी के कहानी कबूतर? तूं मूंसां शहर हलंदी या न? छो? पाण ॿई शहर रहंदासीं, पंहिंजो घर हूंदो, कार बंगलो, हथ सां रहंदासीं, सफ़ा क्या बात है। कार ऐं बंगलो इका किथां? तोखे ख़बर आहे त शहर में ऑफिसूं आहिनि, वॾा इदारा आहिनि, KTN ऑफिस बि इन वॾे शहर में आहे जिथे असांजा ड्रामा हलंदा आहिनि, वात पटियो पियो अथई नलके वांगुरु। उते ऑफिसर ऐं ऑफिसराणियूं जेके कम कंदियूं आहिनि उन्हनि मायुनि खे तोजड़ी जी ज़रूरत आहे। मुंहिंजी ज़रूरत छो पवंदनि? उहे तोजड़ी नायाब शयुनि खे माण्हुनि खे ॾेखारण लाइ रखंदियूं आहिनि। त पोइ मां को रांदी को आछा? न बेबी, वॾियुनि बेगुमनि खे सिर्फ़ इन ॻाल्हि जो उन्हनि खे फ़ख़ुरु हूंदो आहे त अहिड़े क़िस्म जूं असां वटि औरतूं आहिनि। एड़ी नौकरी करे मां छा कंदमि कबूतर? तोखां कम थोरा ई कराईंदियूं, तूं रुगो सुठड़ा कपिड़ा पाए ऐं सुर्खी हणी परे खां ॼण टमाटो पई थी खाई ऐं रुगो माण्हुनि खे ॾेखारींदा। उन्हनि वॾनि माण्हुनि जे लाइ वॾी विंदुर आहे, छाजे करे तूं भई हेॾा टपा ॾींदी हेॾा टपा ॾींदी, ॼण खिलोनो पियो थो हले फर्श ते। ऐं मुंहिंजी का ज़िंदगी न हूंदी? मां को उन्हनि जे इशारे ते उथंदमि वेहंदमि? उन्हनि जी दिलि में मुंहिंजे लाइ मोहबत थोड़ी हूंदी? पर सुखी ज़िंदगी गुज़रंदई, ख़र्चूं मिलंदई, तोहफ़ा मिलंदई, खिलोना तोखे वठी ॾींदा। मूंखे अहिड़ा तोहफ़ा न घुर्जनि कबूतर जिन वटि अहसास ई न हुजे, माण्हू बस शोपीस वांगुरु सिंगार पियो हुजे। इहा का ज़िंदगी आहे? इहा कहिड़े कम जी ज़िंदगी? मुंहिंजे लाइ तोखे अहसास ई कोन्हे। आऊं आहियां छड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर। बेबी गुटगु एहसास आहे तॾहिं त तोखे बर्दाश्त कयां थी। तूं मुंहिंजो बि एहसास कर त मां बेगे जी ज़ाल आहियां, बेगे जी इज्जत आहियां ऐं हू मुंहिंजी इज्जत आहे। कंहिंजो घर पिटाइण बि का चङी ॻाल्हि आहे कबूतर? छोकरा पानी जो गिलास रखो जा बाबा। मुरेल बाबा, हितां जी चांहि ॾाढी भली आहे। मां जॾहिं बि हिते ईंदो आहे न, हितां जी चांहि पीअंदो। माना हितां जी चांहि अञा तोखां विसरी कोन्हे? माण्हुनि खां पातर खाइण विसरी वञनि था, पर चांहि नथी विसरे। मुरेल
हिननि जे भौंकण सां फ़क़ीर पिनण छॾे कोन ॾींदा। छा चई? फ़क़ीर तोखे ख़बर पइजी वेंदी। तुर बि वरी ॻाल्हाईंदो। हाँ सही तुंहिंजो चङो मुड़ुसु ॿुधा लोंगा पुलिस पे जी लेकिन जी कर इन्हनि खे पोइ ॾिसंदासीं। काबूखान फैसले में हाशिम जो हुजणु तमामु ज़रूरी आहे छाकाणि त बहादुर जे सभिनी मसइलनि जी हुनखे चङी तरह ख़बर आहे। अनवर खान मूं किथे इनकार कयो आहे त हाशिम फैसले में न हुजे, पर ताज़े थियल वाक़िए खां पोइ बहादुर जी दिलि हाशिम ॾांहुं थधी कोन्हे का। बाबा साईं ॻाल्हि त इहा सची आहे। छेड़े जा सभु सबब हाशिम खे मालूम आहिनि, इन करे हाशिम हूंदो त ॻाल्हियूं साफ़ थी वेंदियूं। काबूखान मूंखे त लॻे थो त इन ताज़े वाक़िए में कंहिं ॿिए माण्हू जो बि हथ आहे। इहो असां बि सम्झूं था, पर इल्ज़ाम आहे बहादुर जी ज़ाल ते। इन करे चिप आहियूं, विच में अचणु कोन था चाहियूं। ॻाल्हि त अची वरी बि हाशिम ई पलियो कंदा न। काबूखान हाशिम सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे, पर हू पाण गुरतर जो शिकार आहे। हाशिम ज़माने जो माण्हू आहे, ॻाल्हि जी तह ताईं पहुची वेंदो। ख़ुदा करे ख़ैर, पर जे इहा ॻाल्हि सची साबित थी न त बहादुर ऐं हाशिम कॾहिं बि गॾु कोन हली सघंदा, ऐं जे गॾु न हूंदा न त ताक़त टुटी पवंदी ऐं दुश्मन खे बि वज मिली वेंदो। अनवर खान असांजो त कमु आहे त ॿ माण्हू पाण में ठहियल हुजनि, पर अनवर खान कंहिंजे घरू मामलनि में त दख़ल अंदाज़ी नथी करे सघिजे। बाबा असांजे लाइ त जहिड़ो हाशिम तहिड़ो बहादुर, ख़ुदा करे त मसइलो हल थिए। वरी बि ॻाल्हि उते ई वञी बीहे थी त घर ऐं औरतुनि जो मसइलो। अनवर खान ख़ुदा करे त ही फ़ैसिलो थी वञे। मूं वटि हिकु रस्तो ज़रूर आहे, जे मामलो थधो थिए ऐं मसइले जी ख़बर पवे। कहिड़ो रस्तो? इहो बाद में ॿुधाईंदुसि। तव्हां हाशिम खे चओ त फ़ैसिले में अचे, त जीअं न ॻचे मां जान आज़ाद थियसि। बहादुर जे ॿाहिरि अचण सां अनवर खान सभई मसइला पाण ई हल थी वेंदा। रेशम के पानी पिया। लोंग खैर ताहे? आखिर आमड़ी थोरी छा थियो? जहिड़ो थी पियो। किथे कंहिंसां? लॻे थो त को गुलज़ार जो माण्हू तॾहिं। तूं न सुञातो छा? मुंहिंजो पहिरियां ॾिठल कोन हो। तूं अकेलो हुएं छा? न मोरियल हो। असल में असां ज़मीन तां थी होटल ते चांहि पीअण वियासीं न, त इहो हमराह सां काॻ में हुते मौजूदु हो। पोइ हुन जुमिला हाणे शुरू कया, मूंखे कावड़ आई ऐं उथी पियो मांसि। अहिड़ी भंजन ॾिनी मां जो यादि रखंदो। हू तोसां बि विड़ियो छा लोंग? मूंसां थो विड़े जो मां या हट वाड़िया रहंदो मां मोचण आया था मांसि। लतूं ई लतूं हुयूं मांसि। लोंग तो वरी छो नागन में हथ विधो? तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? ही मां ठिकाणे में हथासीं न, जेको गिचीअ में हथ विझंदो उन खां गिरबान त छॾाईंदासीं न। पोइ गुलज़ार और अबू ते ताड़ में हा आई मुठे से जिन्हनि हमराह जे बचाव में गुलज़ार ज़ाहिर थियो त पुलिस जी गाली जो आवाज़ आयो ऐं ॿई भॼी विया। शुक्र थियो मुंहिंजा रब, न त ही मौत। इहा आहे मथाणे कोन थींदनि जो नुक़सान कर, पर इधर का दम आना। लोंग तोखे ख़बर न आहे उन्हनि खे माण्हू मारण में कोई एहसास ई न आहे थींदो। हो ॾेई वठंदासीं, पोतियूं असां बि पायूं कोन बिठायूं रेशम। खॾ में पई वञी अहिड़ी ज़मीन न वेंदो कर ज़मीन ते, मुंहिंजे लाइ त तूं ई काफ़ी आहीं।
निट अची आहे उथी ॿाहिरि निकिरो घुम फिर ताज़ी हवा खाधा माण्हू छा चवंदा कहिड़ो मुंहुं खणी ॿाहिरि लहंदा खॾ में पवनि माण्हुनि जो न बस हले त घर में घिड़ी बाहि ॿारे वञनि बाहि त मुंहिंजे अंदर में थी ॿरे अदा सुमर सोचे सोचे दिमाग़ थो फाटे वञा काॾे वञा सॼी सॼी राति अखि नथी ॿुटिजे अदा घणो सोचींदे न त बीमार थी पवंदी उथी आणी हिम्मत कर था हलूं उथी टोपी पा विख विख दोखा कूड़ दगाऊं कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं अनाऊं हीअ हकीकत कहीं बि न जाती कंडन जिया से जहयाती भलिया मुबारक हुजई बची वए बेगा यार केड़ो बचो आया चढ़ी हलियो ही चढ़ी तोखे बि हाणे अचणो हो सुमर मुंह छो तो खराब करी मां त पंहिंजे कम सां पियो वञा मुहलन खे केड़ो मारजे हाणे वात बंदि कंदे कंजो वात बंदि कंदे सुमर छोकरी त कहर करे छॾिया बहादुर खे भई मारणो चाहे आफत वरी पंहिंजे पीउ जे मथां किरियसि अची खुदा पुॼंदी बेगा इहो नथो चई न पले खे खुदा बचायो न त वञे या लालण ॻाईंदो अॼु जूं मायूं ज़ोर न सुमर ॾिस तोखे कीअं राणी बेइज़्तो करायो राज मां कढायई इल्ज़ाम वरी अलॻि शाबस ॾे वरी पले खे जंहिं नक मां मरुला थई न त तूं बि खूह में टपो ॾींहं सच त केरु चवे ई कोन अछी ॾारी ऐं अटो ख़राब सुमर यार केॾो सम्झायो मई त मूंखे ॿाहिरि न वठी हिम्मत न हार था हिम्मत न हार बेके जे चवण ते लॻो ई बादशाह माण्हू ई आहे